मारी मरे शाल ढब वञलई ढबियूं। मारी मरे शाल ढब वञलई ढबियूं। जीअं तो अची काल विधो विच विरहन खे। समोतिन सॾु करे जिन ते वॾो वेर। समोतिन सॾु करे जिन ते वॾो वेर। उथी त आजी थियां पाए पाखोड़े पेर। तोरीअ ॿियो केर सरणियुनि जा सूठा सहे। विसव इन्ही वेण खे जीअं दावत कई दाता। विसव इन्ही वेण खे जीअं दावत कई दाता। मज़ मज़ा वाता विझ त ॾेई वात में। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जीएसन जी लतीफ़ सुर ॾहर ऐं सुर बिलावल मझां ही 3 बैत पढ़ियासीं। अॼु हिननि बैतनि खे पढ़ण जो जेको मक़सदु आहे, जीअं काल्ह मरी में तफ़रीह करण लाइ वयल स्याहुनि सां, जेके स्याह हुया, जेके तफ़रीह कंदड़ हुया, उन्हनि सां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। 2 दर्जननि खां मथे जानियूं ज़ाया थियूं आहिनि। इन ते इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कजे थो। तमामु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे ऐं इन वाक़िए सां जेके पोस्टूं मनसूब थियूं आहिनि, जेके सिंधी माण्हुनि कयूं आहिनि सोशल मीडिया ते, सो उनखे सिंध में जेके वाक़िया थिया आहिनि उन्हनि सां भेट ॾिनी आहे। सो उन हवाले सां मूं सोचियो त मूं बि 2 लफ़्ज़ ॻाल्हाइण जी कोशिशि कयां। हिननि बैतनि पढ़ण जो मक़सदु इहो हो त इन्हनि बैतनि ते पहिरियां ॻाल्हाईंदासीं त मारी मरे शाल ढब वञलई ढबियूं। जीअं तो अची काल विधो विच विरहनि खे। हिन बैत में छा साईं जेके मारी आहिनि, जेके पखियुनि खे मारनि था, उन्हनि खे पारा था थो ॾे त ए मारी तूं शल मरी फना थी वञे। तुंहिंजा शिकार वारा जेके समूरा सामान आहिनि, ढब ढबियूं आहिनि, शल इहे नाबूद थी वञनि, ख़तम थी वञनि। छो त तो काल्ह कुर्ब वारनि जे विच में विछोड़ो विधो। पखियुनि में पाण में जेको कुर्ब हो, उन्हनि में उन मारीअ विछोड़ो विधो। उन्हनि खे छा साईं बददुआ ॾिनी आहे। ऐं सिर्फ़ ही छा साईं जी बददुआ न आहे, सिंध में अहिड़ा कई माण्हू आहिनि, घणाई में माण्हू आहिनि जेके पखियुनि जे शिकार ते रंजीदा थींदा आहिनि ऐं उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ बि अॻियां ईंदा आहिनि। ऐं ॿिए में आहे त समो तिन सॾु करे जिन ते वॾो वेर। समो जेको आहे सरदार आहे सिंध जो, उन जी तारीफ़ कई आहे छा साईं। ऐं इन सां गॾोगॾु सिंधी समाज जी तारीफ़ कई आहे। सिंधी समाज में जेका महिमान नवाज़ी आहे, जेका सखावत आहे, उनखे उजागर कयो आहे। समो उन्हनि खे सॾे थो नवाज़े जिन ते को ॻरो समो वक़्तु आयल आहे, जिन सां उनजो वेर आहे। भले उन सां ज़ाहिरी तौरु वेर हुजे, भले उन्हनि सां के झगड़ा हुजनि, पर ॾुखे वक़्त में जेको समो आहे, जेको सिंध जो माण्हू आहे, उनखे कमु ईंदो आहे। जीअं दोस्त हवाला पिया ॾियनि त जॾहिं सिंध में ट्रेननि जा हादसा थिया ऐं सिंध में ट्रेन ख़राब थी हिकिड़ी, त सिंधी माण्हुनि उते पाणी जा कूलर ऐं चांवरनि जूं देगूं खणी हाज़ुर थिया ऐं उन्हनि खे खारायाऊं ऐं उन्हनि खे गर्मी ऐं बुख खां मरण खां बचाए वरिताऊं। ऐं ईअं ई ॿिया बि कई वाक़िया थिया। सो हिते हिन सिट मां मुराद आहे समो तिन सॾु करे जिन ते वॾो वेर। ज़ाहिरी तौरु त सिंधी माण्हू जेके आहिनि पंजाब जे माण्हुनि खां रंजीदा आहिनि, छो जो उहे जेके बुनियादी हक़ आहिनि उन्हनि ते सिंधी माण्हुनि जो ख़्यालु आहे त हू क़ाबिज़ थियो वेठा आहिनि। जेके अपर क्लास आहे ऐं जेको मख़सूस तबिक़ो आहे। बहरहाल हिन सिट मां मुराद आहे त सिंधी माण्हू जेके आहिनि जिन ते वेर हूंदो आहे, जिन खां रंजीदा हूंदा आहिनि,
पोइ बि उन्हनि खे सॾु करे उन्हनि जी मदद कंदे देरि न आहिनि कंदा। उथी त आजी थियां पाए पाखोड़े पेर, हू रुगो पाखोड़े में पेर पाए उथे त मां छोटकारो हासिल करियां। तोरीअ ॿियो केर सरणिन जा सुठा सहे, सरणिन मां मुराद आहे पनाह वठंदड़। छा साईं चए थो तोखां सवाइ ॿियो केर पनाह वठणनि जा बार खणे। सिंधी माण्हुनि खां सवाइ सिंध जा जेके महिमान नवाज़ माण्हू आहिनि उन्हनि खां सवाइ जेके पनाह वठंदड़नि जा बार केरु सही सघंदो। सॼी दुनिया शाहिद आहे त जेके बि पनाह वठंदड़ सिंध में आया आहिनि सिंधी माण्हुनि उन्हनि जा बार खयां आहिनि, उन्हनि खे पनाह ॾिनी आहे। इहा ॻाल्हि ॿी आहे त उन्हनि माण्हुनि उल्टो वरी सिंध जे माण्हुनि ते हला कयूं आहिनि, सिंध जे माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि। उहो उन्हनि जो वड़ आहे ऐं जेको सिंधी माण्हुनि जो वड़ हो उन्हनि खे पनाहूं ॾिनियूं ऐं उन्हनि जा बार खयां। वरी ॿियो बैत आहे त विसव इन वेण खे जीअं दावत कई दाता, तूं इन ॻाल्हि ते इन सुखन ते एतबार कर त ॾातार तोखे दाइमी दावत ॾियो वेठो आहे। ॾातार सिंध जा माण्हू, सिंध जा महिमान नवाज़ माण्हू। छा साईं चए थो त को महिमान अचे थो त उन सां मुखातिबु आहे उन महिमान सां त तूं ईअं सम्झ त हीउ जेको सखी मर्द आहे, हीउ जेको ॾातार आहे सिंध जो माण्हू, तोखे अहिड़ो खाधो खाराईंदो, तुंहिंजी अहिड़ी ख़िदमत कंदो, भले तुंहिंजो वाक़िफ़ न हुजे, बग़ैर कंहिं मफ़ाद जे हू तुंहिंजी अहिड़ी दावत कंदो जो तोखे ईअं लॻंदो त हिन का तुंहिंजी दावत कई आहे, तुंहिंजी दाइमी दावत कई हुजे। हिन मज़ मज़ा वाता विझ त ॾेई वात में, छो त सिंधी माण्हुनि लाइ हर वक़्तु महिमाननि लाइ ताम तयारु पियो हूंदो आहे या तयारु करण में देरि न आहिनि लॻाईंदा। महिमान खे चवे थो त तूं रुगो घुरड़ी करे वेह त तुंहिंजे लाइ ताम तयारु हूंदो, तोखे हू जेको मेज़बान आहे तुंहिंजे वात में अची ताम विझंदो, तुंहिंजे अॻियां अची पेश कंदो। सो इहा आहे सिंधी माण्हुनि जी महिमान नवाज़ी, जंहिंखे छा साईं कई बैतनि में उजागर कयो आहे। मूं त हिते सिर्फ़ु 3 बैतनि जो हवालो ॾिनो आहे, जंहिंमें सिंधी माण्हुनि जी दरियादिली, महिमान नवाज़ी ऐं इंसान दोस्ती जो जेको चिटो मिसाल आहे सो छा साईं पेश कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिंधी समाज बि उन्हनि रवायतुनि ते हलंदो पियो अचे। महिमान नवाज़ी जेका सिंध जी रवायत आहे, इंसान दोस्ती, उन्हनि रवायतुनि ते अञा ताईं सिंध जा माण्हू हलंदा अचनि। ऐं जेको ही मरी में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे त उन में उतां जा जेके मक़ामी माण्हू हुया, अफ़सोस सां चवणो पए थो त उन्हनि माण्हुनि उन्हनि जेके जन सां वाक़ियो पेश आयो उन्हनि जी का मदद न कई। जॾहिं माण्हू अजल जो शिकार थिया, जॾहिं ॾींहुं थियो, पोइ माण्हू आया, पोइ जेके रेस्क्यू टीमूं हुयूं, जेके गवर्नमेंट जूं टीमूं हुयूं, उहे पहुतियूं, तॾहिं कुझु माण्हू निकिता। ऐं हिते अगरि अहिड़ो ॾुखियो वक़्तु सिंध में कंहिं बि माण्हू सां पेश अचे हा त यकीनन ईअं न थिए हा। ऐं हुतां जा माण्हू जीअं चवनि था त हिकिड़े 100 वारी शइ 1000 में ॾींदा आहिनि, बल्कि 10 रुपए वारी शइ बि ॿुधो आहे त 1000 में ॾींदा हुया। ऐं जिते 3000 किरायो हुयो कमरे जो, उते 50000 या 30000 उगाड़ियो पियो वियो। इन हालत में तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त जॾहिं थर में माण्हू घुमण ईंदा आहिनि त उते जा जेके माण्हू आहिनि सिंध जा थर जा माण्हू, उहे माण्हुनि खे मुफ़्त में रिहाइशूं ॾींदा आहिनि ऐं सस्ते अघ ते उन्हनि खे खाधो खाराईंदा आहिनि। इहो आहे सिंधी समाज जो ऐं ॿिए समाज जो फ़र्क़ु जेको वाज़े पियो आहे। अचो त छा साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन्हनि ते अमल कंदे पंहिंजे रवायतुनि जा अमीन बणिजूं ऐं पंहिंजे रवायतुनि खे पंहिंजे अॻे नसुल ॾांहुं मुंतक़िल करियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं बोले।